अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। सोप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा थींदो। छा वाकई हाणे रईस गफ़ार ख़ान के रस्ते खां हटाइण जे लाइ कमाल ख़ान ग़ुलाम खे पैसा ॾेई करे छा नई गेम कंदो। छा उहो ओठे खे हटाइण जे लाइ या रबन के रस्ते खां हटाइण जे लाइ ग़ुलाम खे पैसा ॾींदो। छा थींदो अॻिते हली इहो बि तव्हांखे ॿुधायूं था। रबन अॻी क़िस्त में छा कमाल ख़ान जे घर वरी वेंदो आहे, पंहिंजी भेण सां मुलाक़ात कंदो आहे, कमाल ख़ान घर छॾे भॼी वेंदो। छा नेक्स्ट एपिसोड में अहमद खे यानी आचर पंहिंजे मामे के रस्ते खां हटाईंदो, इहो थी सघे थो। ऐं ओठो पंहिंजे सौट खे घुराए वारिस खे ओॾे उनजी शादी वाकई कराईंदो, या इहा बि का नई गेम आहे। सभु कुझु तव्हांखे असां था ॿुधायूं, पर हिनखे पूरो ॾिसजो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। वारिस खे ओॾे घुराए ओठो इंजल जी शादी कंदो त उनखे ख़तरो आहे वारिस मां। वारिस मतिलबु मन मूंखे मतां ओठे खे मारे छॾे, या मां मतिलबु वारिस खे मारियां। ओठो ईअं सम्झे थो त नुक़सानु त पंहिंजो ई आहे, इन जे लाइ उहो ओॾे घुराए वारिस जी शादी कराइणु चाहे थो। जीअं वारिस अहिड़े ॻोठ ॾे हथीको थी वञे त पोयों मां पंहिंजा दुश्मन वग़ैरह रईस गफ़ार ख़ान के रस्ते तां हटायां। लेकिन वारिस इन शइ मना करे छॾींदो। वारिस चवंदो मां फ़िलहालु शादी न कंदुमि जेसीं ताईं ॻोठ ॾांहुं मसइलो हल न थिए। अहिड़े हिसाब सां हू ओठे खे मना करे छॾींदो ऐं ग़ुलाम खे कमाल ख़ान इन जे लाइ पैसा थो ॾिए त पंहिंजा दुश्मन रस्ते खां हटाइण जे लाइ हिकु नई चाल नई गेम खेॾंदो ऐं ग़ुलाम राज़ी बि थी वेंदो ऐं पैसा वठंदो 2-3 लख इन खां। ऐं अहमद तव्हांखे ॿुधाईंदा था अचो त इहो गद्दार आहे। शुरू खां वठी मां तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां त अहमद पंहिंजी गद्दारी कंदो थो अचे, कमाल ख़ान सां बि मिलियो आहे ऐं उनखे दिलि जा राज़ ॾिना बि अथई। लेकिन अॻिते हली जेको आहे आचर जे कढ जेको पियो आहे न, अहमद जो ख़ात्मो ऐं अहमद जा पोल पंद्रहं आचर बि कंदो ऐं रईस गफ़ार ख़ान खे बाद में ख़बर पइजी वेंदी। फ़िलहालु अहमद पंहिंजे कम में सक्सेसफुल रहंदो ऐं कामयाबु रहंदो। ऐं अॻी क़िस्त में जेको आहे रबन वेंदो आहे पंहिंजी भेण सां मिली ईंदो आहे, लेकिन कमाल ख़ान घर न हूंदो आहे। उनजा वाठा हेॾे होॾे रबन जे भउ खां कुझु फटी वेंदा, कुझु गुम थी वेंदा, छॾे वेंदा, लेकिन कमाल ख़ान न हूंदो। अहिड़े हिसाब सां रबन पंहिंजी भेण सां वरी मुलाक़ात करे मोटी ईंदो ऐं अॻिते बि वारिस साथ ॾींदो। जीअं वारिस साथ रबन जो ॾींदो अचे थो, अहिड़े हिसाब सां अॻिते बि वारिस साथ ॾींदो। तव्हांखे शुरू खां ॿुधाईंदा था अचूं त वारिस ऐं रबन इहो कमु पटींदा ऐं बाक़ी ॿी कंहिंजी हिते ताक़त न आहे। बाक़ी रईस गफ़ार ख़ान जी बि इन खे अॻिते ई सपोर्ट बि रहंदी। बाक़ी अॻी क़िस्त में जेको हाल वाल थींदो इहो तव्हांखे ॿुधायोसीं। उमेद आहे वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। जे वीडियो सुठो लॻो आहे त महिरबानी करे असांजे शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल तव्हांजो ई चैनल आहे, इहो असांजो चैनल न तव्हांजो चैनल आहे। तव्हां सिंधी आहियो, असां बि सिंधी आहियूं, इन खे तव्हां ताईं रिपोर्ट पुॼाईंदा आहियूं त महिरबानी करे इन खे सब्सक्राइब करे छॾियो। इन फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक वीडियो शेयर बि ज़रूरु कंदा कयो, बिल्कुलु फ्री आहे, को ख़र्चु न थींदो आहे, दिलि वॾी कंदा कयो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।